नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। इन वक्त गोसपुर में ख़बर ॾींदा आहियूं। गोसपुर शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में रोलू ऐं चितन कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो। रोलू कुतनि वधीक ॿिनि ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। ॻोठ कलादी ॾाणी जे रवासी जावेद ॾाणी ऐं ॻोठ मार्क भाइयो जो रवासी दीदार भाइयो खे रोलू कुतनि ॾाढे ज़ख़्मी करे विधो, जिन खे वारिस सरकारी अस्पताल कुते जी चक वारी वैक्सीन कराइण लाइ वठी आया त गोसपुर जे रूरल हेल्थ सेंटर में कुते जी चक वारी वैक्सीन अणलभ हुजण ते मुतासिरनि जो अस्पताल अमले ख़िलाफ़ एतिजाही मुज़ाहिरो करे अस्पताल अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुतासिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रोलू ऐं चितन कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो ऐं कुतनि जो ॾाणण वारो सिलसिलो रोज़ जो मामूल बणियल आहे, पर ज़िले इंतिज़ामिया पारां कुता मार मुहिम वारो सिलसिलो शुरू न करे सघी आहे ऐं सरकारी अस्पताल में कुते जी चक वारी वैक्सीन सिफारिश तौर कई वेंदी आहे। मुतासिरनि सिंध जे वॾे वज़ीर तौर ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे गोसपुर जे सेहत मर्कज़ जे अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे कुता मार मुहिम शुरू करे गिनती खत्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।